जी दोस्तों, हुई त इन धरती ते हज़ारें कलूर ज़ुल्म ऐं जबर थिया आहिनि, जिन जूं केतिरियूं ई कहाणियूं जॾहिं असां अॼु बि ॿुधूं ऐं पढ़ूं था त असांजा वार कांडारजी था वञनि। पर उन मंझां ज़ुल्म जूं, सफ़ाकी जूं, ॾाढ जूं के अहिड़ियूं बि वार्ताऊं आहिनि जेके ॿुधी असां पहरनि जा पहर सोचण ते मजबूर थी वेंदा आहियूं त छा हिन दुनिया में एॾी बि सफ़ाकी थी सघे थी। जी दोस्तों, अवां इहो ॼाणे दंग रहिजी वेंदा त हिंदुस्तान जी तारीख़ में हिकु अहिड़ो बि दौरु गुज़रियो आहे जो औरतुनि जो तन ते लिबास पाइण बि ॾोहो हो। ऐं न सिर्फ़ु एतिरो, पर औरतुनि खे सरेआम बग़ैर कपिड़नि जे हलण जो सरकारी हुकुमनामो पिणु जारी थियल हो। उहो ईअं छो हो, उन जा कहिड़ा सबब हुआ, इन ज़ुल्म ख़िलाफ़ कहिड़ी औरत बग़ावत जो अलम बुलंद करे कहिड़ी कुर्बानी ॾिनी, उहो सभु ॼाणण ऐं वीडियो में अॻिते वधण खां अॻु में अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल वणजारो खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन प्रेस करे छॾींदा, जीअं असांजी हर वीडियो अवां ताईं जल्द रसाई मुमकिन करे सघे। जी दोस्तों, हिंदुस्तान हज़ारें सालनि खां ज़ात पात, ऊच नीच ऐं मतभेद जे समाजी निज़ाम में जकड़ियल रहियो आहे। ऐं उहो ई सबबु आहे जो अॼु ताईं बि हिंदुस्तान जे कुझु इलाइक़नि में अछूतनि शूद्रनि सां गैर इंसानी वहिंवार जारी आहे। पर कंहिं वक़्त में मौजूदा हिंदुस्तानी रियासत केरला में ब्राह्मण समाज जी बादशाहत क़ाइमु हुई, जेके अंग्रेज़नि सां मुआहिदो करे हिकु नीम ख़ुदमुख्तियार हुकूमत हलाईंदा हुआ। केरला जे उन ब्राह्मण समाज जी क़ाइमु कयल रियासत में अछूतनि हीणनि अबरनि सां हुई त केतिरा ई ज़ुल्म थींदा हुआ, पर सभ खां वधीक जेको भयानक ऐं ईज़ाउ ॾींदड़ ॻाल्हि उहा हुई त अछूत औरतुनि जे छाती उरह ढकण ते पाबंदी लॻल हुई ऐं अछूत औरतुनि खे छाती उघाड़ी करे घुमण जो सरकारी हुकुम जारी थियल हो, जंहिं करे उहे औरतूं नदी मां पाणी भरण, माल चारण, बाज़ार मां ख़रीदारी करण वक़्तु बि छाती ते कपिड़ो ढके न सघंदियूं हुयूं। ऐं जेकॾहिं का अछूत औरत छाती ढकणु चाहे त उन ते मावार सरकारी दंड, जंहिंखे बेरेस्ट टैक्स चयो वेंदो हो, उहो रखियल हो। उन टैक्स दंड जो तरीक़ेकार बि इंतिहाई बेरहमानो आज़ियतनाक हो। जेकॾहिं का अछूत औरत पंहिंजी छाती ढकणु चाहे त ब्राह्मण समाज जा हुकूमती एहलकार उन औरत जी छाती में हथ विझी सभिनी जे साम्हूं संसूरनि जी मापतोड़ करे छाती जे साइज़ जे हिसाब सां मावार टैक्स मुक़ररु कंदा हुआ। मावार टैक्स न ॾेई सघण ते उन औरत खे सज़ा तौर बाज़ार में आणे तशदुद करे मतसरेब कयो वेंदो हो, जंहिं करे टैक्स अदा न करे सघण जे ख़ौफ़ खां समूरियूं अछूत औरतूं हर वक़्तु पंहिंजी छाती उघाड़ी करे घुमंदियूं हुयूं। उन ई रियासत में हिकु नंगेली नाले औरत पिणु रहंदी हुई। नंगेली शादी खां पोइ पंहिंजी छाती ढकणु शुरू कई त हुकूमती अमलदार संदसि घर पहुता ऐं टैक्स जी घुर कई। नंगेली चयो त छाती ढकण हर औरत जो बुनियादी हक़ आहे, अवां उहो हक़ मूंखां खसे नथा। एहलकारनि चयो त या त तोखे टैक्स अदा करणो पवंदो या तोखे उघाड़ो थी घुमणो पवंदो। नंगेली ॿियो रस्तो न ॾिसंदे एहलकारनि खे फ़िलहाल टारण लाइ 1 महीने जी मोहलत घुरे वरिती ऐं एहलकार हलिया विया। 1 महीनो नंगेली पंहिंजे ॻोठ ऐं भरपासे जे औरतुनि खे बग़ावत लाइ राज़ी करण जी कोशिश कंदी रही ऐं खेनि चवंदी रही त आज़ादी पंहिंजो हक़ आहे, ही ज़ुल्म आहे, हिन ग़ुलामी मां जान छॾायूं, अचो त बग़ावत कयूं। पर कंहिं बि हिमत न कई ऐं नेठि 1 महीनो पूरो थियो। 1 महीने खां पोइ जॾहिं हुकूमती अमलदार नंगेली जे घर टैक्स उघाड़ण पहुता त नंगेली खेनि दरवाज़े ते रोके चयो त मां टैक्स खणी अचां थी। एतिरे में पूरो ॻोठ नंगेली जे घर ॿाहिरां गॾु थींदो वियो। हुकूमती अमलदारनि नंगेली खे चयो त पहिरियां पंहिंजी छाती जी माप तोड़ करण ॾे त टैक्स जो हिसाब करियूं, पोइ घर अंदरि वञी टैक्स खणी अच। हुकूमती अमलदार वारे वारे सां नंगेली जी छाती में हथ विझी संदसि बेआबरू करण लॻा, जेका ॻाल्हि नंगेली ते बिन्हे नागवार गुज़री। नंगेली घर अंदरि वई ऐं तेज़दार छुरी सां पंहिंजा उरा कपे पंहिंजे हथनि में खणी ॿाहिरि आई ऐं हिकु ललकार कई त असां पंहिंजी छाती वढे छॾींदासीं, पर उहा तज़लील बर्दाश्त न कंदासीं। अहिड़ो ख़तरनाक ऐं होलनाक मंज़र ॾिसी ॻोठाणा सरापजी विया ऐं हुकूमती अमलदार भॼी विया। नंगेली बेहोश थी किरी पई। नंगेली जे रत में लथपथ लाश ॾिसी पूरो ॻोठ भड़की पियो। आहिस्ते आहिस्ते पूरी केरला में ब्राह्मण समाज जी बादशाहत जे ख़िलाफ़ बग़ावत उथी पई। अछूतनि एहतजाजनि हिंदू मज़हब छॾे ईसाई मज़हब अख़्तियार करे वरितो। हुकूमत अछूतनि जी बग़ावत खे रोकण में नाकाम थी वई ऐं नेठि अंग्रेज़नि विच में मुदाख़लत करे ब्राह्मण समाज जी बादशाहत जी कहरी कानून खे रद्द करे छॾियो। ऐं अॼु उन ई औरत जी कुर्बानी जे करे केरला में एतिरी तब्दीली अची वई
जो पूरे हिंदुस्तान में सब खां वधीक तइलीम जी शरह केरला में आहे। ज़ात पात जो निज़ाम पूरी केरला में ख़त्म थी चुको आहे। पूरे हिंदुस्तान में सब खां वधीक मेडिकल स्टाफ केरला से ताल्लुक़ रखे थो। एक औरत की कुर्बानी ॾखण हिंदुस्तान में न सिर्फ़ ब्राह्मण समाज के अखोड़े ख़त्म कयो, बल्कि ज़ुल्म जबर खिलाफ़ उथी खड़ो थियण जी एक नई तारीख़ पुण रक़म कई।